मेहड़ जे सेक्शन हद इस्लामाबाद मोहल्ले में किराना शॉप जे मालिक ज़ाहिद हुसैन शेख हबीबी जे घर में लगल चोरी वाक़ियो 21 लख रुपयनि जी मालियत खां मथे चोरी थी वई। मेहड़ जे विच शहर इस्लामाबाद मोहल्ले में लगल चोरी वाक़िए जा CCTV फुटेजेस मिलण बाद मेहड़ पुलिस जांच शुरू करे छॾी आहे, जॾहिं त अञा ताईं CCTV फुटेजेस में नज़र आयल जवाबदार जी सुञाणप न थी सघी आहे। राब्ते ते किराना शॉप मालिक ज़ाहिद शेख ॿुधायो त शहरी इतिहाद जो चेयरमैन नियाज़ अली बुढ़ो वाक़िए वारे हंधि बर वक्त पहुची करे असां सां हमदर्दी तौर हिन वक्त भी राब्ते में आहे। वाक़िए वारी रात सोशल मीडिया ते ख़बर नशर थियण बाद PPMPA फयाज़ अली बुट आयो हुयो। उन सां गॾु DSP SHO ऐं ॿिया पिणु गॾु मौजूद हुआ। हुजे त MPA फयाज़ अली बुट ख़ातिरी कराई त पुलिस जल्द ॾोहो रिकवर कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कंदी। हुजे त मुंहिंजे घर मां 6 लख रुपया कैश, 4000 रियाल ऐं 3 तोला सोन ऐं ॿियो घर जो सामान चोरी थी वियो आहे। मूंखे उमेद आहे त पुलिस जल्द ॾोहो रिकवरी करे ॾींदी। जेकॾहिं ॾोहो रिकवर न थियो त पंहिंजी बिरादरी हबीबी जमायत ऐं शहरियुनि सां सलाह बाद एहतजाज कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।